साईं सदाई करी मथे सिंध सुकार, साईं सदाई करी मथे सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार आलम सब आबाद करी। शुरू अल्लाह जे नाले सां जेको वॾो महिरबान ऐं निहायत रहम वारो आहे। मौजूद महिमान इकराम, मुंहिंजा उस्ताद साहिबान ऐं मुंहिंजा प्यारा दोस्तो, अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। जीअं त अॼु मुंहिंजी तक़रीर जो उनवान आहे मुआशरे में तालीम जो किरदारु। तालीम हिकु अहिड़ो ॾीओ आहे, अहिड़ी ताक़त आहे ऐं अहिड़ो ज़ेवर आहे जंहिंजे इस्तेमाल सां असां दुनिया खे बदिलाए सघूं था। दुनिया ऊंदाही जो नालो आहे ऐं उन ऊंदाही की रोशनी में तब्दील कंदड़ ॾीओ तालीम आहे। हिकु अहिड़ो ॾीओ जंहिंजे लाड न सिर्फ़ु दुनिया में महदूद बल्कि हुन दुनिया में बि मौजूदु आहे, जंहिंजे लाड न सिर्फ़ु हिकु ख़ुदि पाण खे बल्कि पूरे ख़ानदान खे रोशन करे थी, जंहिंजे लाड न सिर्फ़ु ख़ुदि पाण खे बल्कि ख़ुदा खे सुञाणण में मदद ॾिए थी, जंहिं लाड जी ज़रूरत न सिर्फ़ु आम माण्हुनि खे बल्कि असांबियुनि ऐं नबियनि खे पवे थी। तंहिं करे हज़रत अली रज़ी अलाह ताला जिन फरमायो, जंहिं मूंखे हिकु अखर पढ़ायो ऐं मुंहिंजो गुलाम थी वियुसि, पोइ चाहे हू मूंखे विकिणे या पाण वटि रखे। दुनिया अथई दरसगाह सबक़ सिख मरण ताईं, दुनिया अथई दरसगाह सबक़ सिख मरण ताईं, शागिर्द थी सिखंदो राह मतां उस्ताद सदाईं। कंहिं दौर में इंसान ॿेलनि में रहंदा हुआ, उन्हनि खे पंहिंजे खाद खुराक ऐं ख़ुदि पंहिंजे लिबास जी बि ॼाण न हुई। उहा तालीम आहे जंहिं उन्हनि खे पुरसकून ऐं तमामु आसान ज़िंदगी गुज़ारण जी तौफ़ीक़ ॾिनी। तालीम जे करे उहे माण्हू अॼुकल्ह तमामु आसान ऐं पुरसकून ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि। उहा तालीम आहे जेका इंसाननि खे वेहण ऐं उथणु सेखारे थी, नंढनि सां शफ़क़त जानवरनि ते रहम बाज सेखारे थी। उहा तालीम आहे जंहिंजे करे असां पुरसकून ऐं आसान ज़िंदगी गुज़ारे रहिया आहियूं। पंहिंजा रस्ता पाण ठाहियो दोस्तो, पंहिंजा रस्ता पाण ठाहियो दोस्तो, काफ़िले खे तेज़ कयो दोस्तो, ॼाण पहुतो दूर न आहियो दोस्तो, दिलि न लायो दोस्तो।